ते ख़बर अवां शेयर कंदासीं। आसफा भुट्टो ज़रदारी ड्रोन कैमरा लॻण सबब ज़ख़्मी थी पई आहे। आसफा भुट्टो ज़रदारी कंटेनर ते मौजूद हुई त खेसि ड्रोन कैमरा लॻो। वाक़े बाद पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल ऐं आसफा कंटेनर मां हलिया विया। बिलावल पंहिंजो अजरक लाहे आसफा भुट्टो ज़रदारी जे ज़ख़्म ते रखियो। इंतज़ामिया ड्रोन कैमरा हलाईंदड़ शख़्स खे पकड़े वरितो आहे। ख़बर अवां शेयर कयूं पिया। आसफा भुट्टो ज़रदारी ड्रोन कैमरा लॻण सबब ज़ख़्मी थी पई आहे। खानेवाल मां ख़बर अवां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च जारी है। आसफा भुट्टो ज़रदारी ड्रोन कैमरा लगन सबब ज़ख़्मी थी पई है। आसफा भुट्टो ज़रदारी कंटेनर ते मौजूद हुई त खेसि ड्रोन कैमरा लगो। वाक़े बाद पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा कंटेनर में हलिया विया। बिलावल पंहिंजो अजरक लाहे आसफा भुट्टो ज़रदारी जे ज़ख़्म ते रखियो ऐं इंतज़ामिया ड्रोन कैमरा हलाईंदड़ शख़्स खे पकड़े वरितो आहे। ख़बर अवां शेयर कयूं पिया। आसफा भुट्टो ज़रदारी ड्रोन कैमरा लगन सबब ज़ख़्मी थी पई है। खानेवाल मां ख़बर अवां शेयर कयूं पिया। आसफा भुट्टो ज़रदारी ड्रोन कैमरा लगन सबब ज़ख़्मी थी पई है। आसफा भुट्टो ज़रदारी कंटेनर ते मौजूद हुई त खेसि ड्रोन कैमरा लगो है। अपडेट्स मालूम कंदासीं। दो चांडियो लाइन ते मौजूद है, जेको पिण बिलावल भुट्टो ज़रदारी जे लॉन्ग मार्च के कवर करे पियो। दो छा तफ़सील आहिनि? आसफा भुट्टो ज़रदारी कंटेनर ते मौजूद हुई त खेसि ड्रोन कैमरा लगो आहे। ये ख़बरूं साम्हूं अचनि पियूं। केतिरा धक रसिया आहिनि आसफा भुट्टो ज़रदारी के? काफ़िलो जॾहिं खानीवाल खां अॻिते निकितो आहे त रस्ते में जेको आसफा भुट्टो जॾहिं कंटेनर जे मथां आई त ड्रोन कैमरा जेका हुई, ड्रोन जेको हुयो उहो हुनजे फुटेज ठाहिण लाइ जॾहिं हलियो पियो त उहो आसफा जे खे टच थियो आहे। उन करे हुनखे कुझु ज़ख़्म रसिया। ज़ख़्म रसण जे करे काफ़िलो जेको आहे थोरी देरि लाइ रोकियो वियो ऐं बिलावल भुट्टो आसफा खे वठी कंटेनर जे मथां हेठि जेको हुन लाइ आराम जे लाइ कमिरो ठहियल आहे ओॾां वियल आहिनि। तंहिंखां पोइ जेको जो कैमरामैन हुयो जंहिं इहो ड्रोन हलायो पिए उनखे जेको आहे उनजे सिक्योरिटी अमले जेको आहे उहो पंहिंजे हिरासत में वरितो आहे। ड्रोन जेको आहे उहो एतिरो वेझो हुयो, मथे कंटेनर जे मथां वेझो आयो जो बिल्कुलु उहो उन्हनि कंट्रोल मां निकिरी वियो हुयो कैमरामैन जे। ऐं उहो जेको आहे हुते आसफा भुट्टो जेका हिन कंटेनर ते मौजूदु हुई, छाकाणि साहिवाल तरफ़ ई काफ़िलो वञे थो पियो, खानेवाल खां निकितो हुयो ऐं उते इहो वाक़ियो पेश आयो आहे। थोरो छाकाणि त बिलावल ऐं आसफा हेठि आहिनि अंदरि रूम में, तंहिं करे इहो अञा ताईं कंफर्म न थियो त हुनखे केतिरा ज़ख़्म आया आहिनि, पर हुनखे ज़ख़्म ज़रूरु आया आहिनि, जंहिंजे करे जेको आहे उहो काफ़िलो बि रुकियो आहे। हुन कैमरामैन खे हिरासत में वरितो वियो आहे ऐं जेको कंटेनर आहे उनजे अंदरि आसफा भुट्टो ऐं बिलावल भुट्टो जेके विया आहिनि ऐं हुनजी जेका मरम पट्टी आहे मेडिसन जे हवाले सां, छाकाणि एम्बुलेंसूं डॉक्टरनि जूं टीमूं ऑलरेडी गॾु आहिनि, तंहिं करे उन हवाले सां रोकियो वियो आहे काफ़िले खे थोरी देरि लाइ। अच्छा दो हिन वक़्तु छा पियो ॿुधाए वञे रैली जे हवाले सां? फ़िलहाल अवां ॿुधाए पिया त रैली खे हिते रोकियो वियो आहे ऐं बिलावल ऐं आसफा अंदरि कंटेनर में मौजूदु आहिनि। छा आसफा भुट्टो ज़रदारी खे इस्पताल शिफ्ट कयो वेंदो या हितां ई फर्स्ट एड खां पोइ वरी काफ़िले खे रवानो कयो वेंदो? टीम ऑलरेडी मौजूदु आहे। पैरामेडिकल जा ॿिया डॉक्टरनि जूं एम्बुलेंसूं आहिनि, तंहिं करे उहे डॉक्टर ॿुधाईंदा त हुनखे ज़ख़्म जेको रसियो आहे उहो केतिरो रसियो आहे, वधीक रसियो आहे। पर यकीनन ई काफ़िलो हाणे अॻिते ई वधे थो, तंहिं करे वधिणो हूंदो तॾहिं बि इहो इन ई काफ़िले या इन ई कंटेनर मां लाहे आसफा जेको आहे उनखे अॻिते साहिवाल में वठी सघंदा। जंहिं पहुचे असां जितां आया आहियूं खानीवाल में मुल्तान खां वठी त पोइ सॼो रोड जेको आहे उहो गाॾियुनि सां ब्लॉक आहे, तंहिं करे पोइते कोई गाॾी न वञी सघंदी। तंहिं करे अञा उन हवाले सां को घणो कंफर्म न थियो आहे त ज़ख़्म केतिरा थिया आहिनि, छाकाणि अंदरि जिते आसफा मौजूदु आहे, बिलावल मौजूदु आहे, उते जेको आहे कंहिंजो एक्सेस एतिरो ईज़ी न आहे। थोरी देरि अंदरि कंफर्म थींदो, असां मीडिया टीम सां राब्ते में आहियूं, थोरी देरि कंफर्म थींदो त केतिरा ज़ख़्म आहिनि, छा हुनखे अॻिते वठी वेंदा डॉक्टर खे ॾेखारिणो आहे या उते ई हुनखे डॉक्टर जेको आहे उहो मरम पट्टी थींदी आहे, हुनखे वधीक ज़रूरत न पवंदी मेडिसिन दवा जी। ठीकु आहे, वॾी महिरबानी दो चांडियो अपडेट करण जे लाइ। अव्हां खे आगाह कयो पिया आसफा भुट्टो ज़रदारी खे ड्रोन कैमरा लॻो आहे, जंहिंजे करे आसफा भुट्टो ज़रदारी ज़ख़्मी थी पई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी आसफा भुट्टो ज़रदारी खे हेठि कंटेनर में वठी वियो आहे ऐं जॾहिं कंटेनर ते मौजूदु हुई आसफा भुट्टो ज़रदारी त उन दौरान कवरेज के अंदरि ड्रोन केस लॻो, जंहिं दौरान आसफा भुट्टो ज़रदारी खे जेको ज़ख़्म आहे उहो रसियो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजो अजरक लाहे आसफा भुट्टो ज़रदारी जे ज़ख़्म ते रसियो।